रखो शर्त दहलो बार दरवाजो खड़की तो रात जो आलू जो परी तूने क्या पैदा या अल्लाह रहम करो को बिनाए घट के खां को बिनाए घट के खां सब चढ़ल हिते चोट थई मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई बवाली भी कोने लगे तो माने निंड में ख्वाब ॾिसो तो रख शर्त जुआ में पैसा हाराए मां चरियो थी तुझ निंड में ॾिसो तो दर खड़कन था अलड़म बाजू रख शर्त सिपाही शुमर अब आवारो कर मुके शर्ट दियो सी भी थे तो मुके तो करी भी थे थी साहब शर्ट टोपी ऐं पिस्टल तो फरी के ॾेई आयो न हाणे उन खां वठी अचो न हुन त विकिणी छॾिया हूंदा ओचितो जेकॾहिं डीएसपी साहब अची वियो न मुंहिंजो त खानो ई ख़राब करे छॾींदो सरकारी पिस्टल त मोटाए वठी अचोसि साहब सरकारी पिस्टल कंहिंखां वठी अचूं डीएसपी साहब खां न बाबा न फरीअ खां वठी अचो जेकॾहिं पिस्टल न मिलियो न नौकरी हली वेंदी साहब नौकरी केॾां वेंदी हाणे तव्हांजी नौकरी केॾां बि न वेंदी हिकदमि हिन फरीअ ते अॻुवा जो केस दाख़िल कयो हुन मूंखे इमोशनल करे मूंखे अॻुवा कयो फोन ते मूंखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मूंखे चुन्नूअ वारी चौधरी ते घुराई न साहब फरीअ ते केस दाख़िल न कयो अव्हां बि इमोशनल ब्लैकमेल करे उन खां पंहिंजा टपड़ वापसि वठी अचो यस यू आर राइट पर हिन हालत में गंजे में मां हुन ॾे कीअं वञा हिन हालत में जे चोरनि ॾिठो न त चोरनि जो बि हा पाती पवंदो साहब तव्हां चादर वेड़े पोइ हलो माण्हू चवंदा साहब सीए जे करे चादर पाती आहे पर हिन महिल त को बि कोन हूंदो न त पोइ अव्हां बि हाणे क्वार्टर ते हलो सुभाणे सुबुह जो सवेर हली फरीअ जे घर चांहि पीअंदासीं ऐं हुन खां हली अव्हां जो सामान बि वठंदासीं ऐं हा फरीअ सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कंदासीं हलो साहब हाणे हलूं क्वार्टर ते सदर थाणे खे उहे बि तालो हणी आया आहियूं ऐं मुश्किरनि जे ॻोठ में उहे ई अमन लॻो पियो आहे हा हलो असां हिन बेशर्मीअ जे खिलाफ आवाज उथारींदासीं हा अवां निंड में पियल आवाज खे कीअं उथारींदो असां सॾु करे ताऊं करे गोड़ करे शोर करे बि तव्हांजा सुतल ज़मीर जाॻाईंदासीं हा छो अरे पराई निंड फिटाईंदे न मोचड़ा खाईंदे लुचड़नि जी परवाह न आहे पैसो खपे पैसो त सभु कुझु न आहे इज़त बि का शइ आहे चुप करे चरियो थियो आहे छा मासी इज़त जो नालो कीअं थो वठे आखिर मसलो छा आहे ॿुधाए त सही न भाऊ शमन मसलो इहो आहे त जेको सेठ धनु धोबी आहे न उन जो जेको भाटियो टोनी आहे उहो जेका बि मश्करनि जे ॻोठ जी माई थो ॾिसे न चवे थो त उहा मुंहिंजी ज़ाल आहे इहा त फ़ाइदे जी ॻाल्हि आहे 30 सालनि खां जेके ज़ालूं कंध में लॻल उन्हनि मूं त जान छुटंदी असां वरी हींअर नौजवान छोकिरनि सां शादी कंदा भला डबल फ़ाइदो गैरत खे घर छॾे अच त पोइ फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि इहा बि का गैरत जी ॻाल्हि आहे छा हा इहा वॾी गैरत जी ॻाल्हि आहे बसि सभु हलो त हलूं हली सभई कुराड़ियूं टोनीअ नीचे में हणूं पोइ पाण सभु वराए सराए नयूं शादियूं कंदासीं मां त इहो फ़ैसिलो कयो आहे त असां सभई मश्किरा हली धनु धोबीअ खे दांह था ॾियूं त या त इन टोनीअ खे हितां ॻोठ मां कढी या हुनखे पंहिंजी ज़ाल वठी ॾे पर हा इधर महिरबानी करे तूं पंहिंजी इहा ज़बान धनु धोबीअ जे अॻियां बंदि रखिजांइ छो मुंहिंजी ज़बान खां घर जो दरवाज़ा जो बंदि रखां इहा तुंहिंजी महिरबानी थींदी रुगो पंहिंजी ज़बान खे तालो हणिजांइ अचो मूंसां भाऊ सभु अचो सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।